नाज़िल ख़बर शामिल कंदासीं। बटाणी खां बख्शापुर लिंक रोड अमला अज़ा बणियल रोड नाकारा ऐं हंधा खॾा हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल। बटाणी खां बख्शापुर लिंक रोड जो कमु हिन वक़्त ताईं न थी सघे। शहरीन ऐं इर्द गिर्द वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा, जॾहिं त रोड ज़बून हंधा टुटल खॾा हुअण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल। इलाइक़े वासियुनि खे मरीज़नि आणण ऐं लहण में दुश्वारियूं पेश। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे SDN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल ख़ालिक। छा तफ़सीलात आहिनि? नाज़रीन, हिन वक़्त मौजूद आहियां बख्शापुर खां बटाणी लिंक रोड ते, जेको गुज़िरियल केतिरनि सालनि खां ज़बून हल जो शिकार ऐं नाकारा बणियल आहे। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जे रवासी हूंदा, वधीक हुननि जो छा चवणु आहे? असांजे बख्शापुर बटाणी जेको रोड आहे तमामु ख़राब थी पियो आहे। महिरबानी करे आला हुकूमत खे अपील आहे त रोड ठाहे ॾियनि, जे करे मोटरसाइकिल जा बैरंग भॼी पवनि था, पंचर थी पवनि था। तमामु हालत आहे। मिटीअ जो हालत ॾिसो असांजा, हे सॼा कपिड़ा वधीक गहराई अचूं था मोटरसाइकिलनि खे। बिल्कुलु रोड न आहे, का सहूलियत असां वटि न आहे। तव्हां मीडिया वारनि जा जो तव्हां बटाणी जे शहर जे तहफ़ुज़ जे करे माना तव्हां आवाज़ उथारींदा आहियो। ॿी ॻाल्हि इहा त असांजो हे रोड ॾिसो था ज़बून हालत में आहे। को वॾेरो असांजे का रोड जे रस्ते जी का ॻाल्हि करे ई नथो। रोज़ जा हादसा पेश अचनि था। रोज़ जा असांजा वॾा हिते 3-4 हादसा थिया आहिनि हिते। माना ईअं सम्झ मोटरसाइकिल हिन रोड जे बि परे पासे ते किरिया वञी। असां हे मशीन हले न, असांखे हिते ख़बर आहे, असां हिते वेठा आहियूं अॻूं। बराए महिरबानी करे असां वस वारनि खे अपील था कयूं, DC कश्मीर खे, MNA MP खे गुज़ारिश था करूं त असांखे रोड ठाहे। बराए महिरबानी सरकारी ऑफिसरनि खे अपील कजे थो त बटाणी शहर में, बख्शापुर शहर में को बि रोड, को बि सहूलियत कोन आहे। असां मोटरसाइकिल बि वारे दगिर में रसल सां घेराईंदा काए बटाणी शहर में वञूं था, को बि सहूलियत असांखे न आहे। मरीज़ बीमार थिए थो बि उनखे रक्शो वारो बि को बि असांखे नथो खणे, कार वारो बि असांखे को बि नथो खणे। पंहिंजे बैलगाॾियुनि ट्रैक्टरनि ते खणी असां वञूं था, जेसिताईं हिकी जो साथ उहो साह बि टुटो वञे थो। बराए महिरबानी करे रोडनि खे, बख्शापुर बटाणी शहर खे महिरबानी करे ठाराइजे वञे। जी नाज़रीन, इहो असांजो रिपोर्टर SDN न्यूज़ जो अब्दुल ख़ालिक भुट्टो जेको असांखे रिपोर्ट करे रहियो हो। बटाणी खां बख्शापुर लिंक रोड आवाम लाइ अज़ाब बणियल। रोड नाकारा ऐं हंधा खॾा हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल। बटाणी खां बख्शापुर लिंक रोड जो कमु हिन वक़्त ताईं न थी सघियो। शहरी ऐं इर्द गिर्द वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा, जॾहिं त रोड ज़बून हंधा टुटल खॾा हुअण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि।